सल्ली अला रसूलिल करीम। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून। आमनतु बिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। وقال الله تبارك وتعالى في شأن عبده بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين बेहद सआदतमंदी खुशकिस्मती नसीब बार जो किबला साईं साहब साहब जे शाह फरमान है या बावरी जे करे बाबरकत मौके ते हाज़िरी नसीब थी जंहिंजी निस्बत मज़कूरा मोहतरमा साहबजादी साहिबा रहमतुल्लाह ताला अलैहा उन्हनि जी निस्बत सारी प्रोग्राम मुनक़िद थी रहियो आहे। फारसीअ में कहावत आहे अल्फाज़ चाहे त टेको तिथर बिबी बहार मां अज़ गुलिस्तान मां मुझे बहार जो रंग जे ॾिसणु चाहीं थो त मुंहिंजे बाग खे ॾिस। हीअ मखदूम साहब रहमतुल्लाह ताला अलैहा उन्हनि जो ही बाग आहे, उन्हनि जो लॻायल बाग आहे ऐं उन्हनि जंहिं सूरत में पंहिंजे हिन ख़ानदान जी पंहिंजे साहबजादा साहिब मदरजुल आली पूरे खानदान ने उन्हनि जी जंहिं नमूने हिफ़ाज़त कई तरबियत कई उन्हनि खे नौकरीअ में जेके मुश्किलात आयूं आज़माइशूं आयूं इम्तिहान आया शायदि असां अवाउं जो तसवुर बि नथा करे सघूं पर उन्हनि जी उलुल अज़मी साबित कदमी अल्लाह ताला ते भरोसो मुर्शिदनि जी ज़ात ख़ुद पीर मिठा से रहमतुल्लाह अलैह जन जे तरबियत ऐं तइलीम जो समर ऐं नतीजो जो अॼु ये रौनकूं ही बहारूं अवां जे साम्हूं आहिनि इहे सभु उन्हनि जे वजूद मसूद जूं बरकतूं आहिनि। जीअं चवंदा आहिनि त मेवे सां वण जो पतो पवंदो आहे। साईं किबला साहबजादा साहब जन जी ज़ियारत करे उन्हनि सां वेही उन्हनि सां गुफ़्तगू करे मालूम थिए थो सननि जा तरबियत करण वारा केॾे वॾे मुक़ाम शान मर्तबे मान वारा जन पंहिंजे साहबजादे साहब जन जी एॾी आला तरबियत कई उन्हनि खे हिन मुक़ाम ते पहुचायो। तो दोस्तों अॼु बि हीअ ज़िंदगी असांजी बि हर लम्हा हिकु नए इम्तिहान सां गुज़ार थिए थी नओ चैलेंज साम्हूं अचे थो त पोइ छा असां ऐं अवां उन चैलेंज उन सूरत हाल खे सां मुंहुं अटकाइण लाइ मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियूं। छो त ॻाल्हियूं करणु गुफ़्तगू करणु वाइज़ करणु तक़रीर करणु या त असांजी ॿी आदत थी वई आहे। गुफ़्तगू में असां पंहिंजे जोश में एतिरो रवानी में हूंदा आहियूं फरावानी में हूंदा आहियूं उरूज ते हूंदा आहियूं जो अहिड़ियूं ॻाल्हियूं चई विझंदा आहियूं जेके क़ाबिल अमल ई न हूंदियूं आहिनि। जे उन्हनि ते असांजे उन नाक़िस ख़याली जे करे मां पंहिंजी ॻाल्हि कंदुमि नाक़िस ख़याली मुंहिंजी नाक़िस ख़याली जे करे नाक़िस ॻाल्हि खां अवां यादि आहे उनजे मथां अवां अमल करे ॾिठो ऐं ख़ुदा न ख़ासि त
उन ग़लत ॻाल्हि जो ग़लत नतीजो अव्हांखे भोगणो पियो त पोइ छा असांखे क़यामत ते आख़िरत ते ईमान आहे? ख़ुदा जे साम्हूं असां अव्हांखे पेश थियणो जेको इरशाद थो फरमाए लिम तक़ूलून मा ला तफ़अलून कबुर मक़्तन इंदल्लाहि अन तक़ूलू मा ला तफ़अलून कमा क़ाल अल्लाह तबारक व तआला। अहिड़ियूं ॻाल्हियूं छो था कयो जंहिं ते पाण अमल कोन था कयो? तो दोस्तों अॼु जोश जी फरावानी आहे ऐं असांखे उन जोश में अञा इज़ाफ़ो खपे, उन जज़्बात में अञा इज़ाफ़ो खपे। पर दोस्तों आज इहो अर्ज़ कंदो असांखे जोश सां गॾु होश जी बि ज़रूरत आहे। सिलसिला नक्शबंदीअ जा 7 अहम नुक़्ता या बुनियादी तैलीमात आहे जिन ते असां नक्शबंदी सिलसिले जा पोइ लॻे पूरो ध्यानु रखंदा आहियूं। हज़रत अब्दुल ख़ालिक़ इश्तवानी रहमतुल्लाह ताला उन्हनि जो 7 उन्हनि शयूं बयानु कयूं आहिनि। तव्हांखे मिली वेंदियूं। ही मुख़्तसिर महफ़िल आहे। हिकिड़ी ॻाल्हि जो अर्ज़ थो कयां, होश दर दम, होश दर दम। हर साह में समझ होश मां कमु वठणु। ज़िक्र जी त ॻाल्हि पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे, तो ज़िक्र त असांजी बुनियाद आहे जंहिं असांखे जोड़े रखियो। हज़ूर ख़्वाजा ख़्वाजगान ख़ुतबे दौरान पीर मिठा से रहमतुल्लाह ताला अलैहि जी आमद असांजे हिन सिंध जे ख़िते ते वॾी नेमत थी, वॾी इनायत थी, अल्लाह ताला जी रहमत थी। सनन जे दरगाह जो नालो बि रहमत पुर, त पूरी सिंध खे रहमत सां पुर कयो। उन्हनि जी आमद सां ज़िक्र जी तलकीन थी, अल्लाह ताला जी याद जी तलकीन थी। माण्हुनि जूं दिलियूं ज़िंदा ज़ाकिर बाख़ुदा थियूं। उन्हनि जे अंदरि निमाज़ जो ज़ौक़ ऐं शौक़ पैदा थियो। उन्हनि जे अंदरि शब बेदारी जो ज़ौक़ ऐं शौक़ पैदा थियो। उन्हनि जे अंदरि शरीयत जे मथां अमल करण जो जज़्बो पैदा थियो। उन्हीअ सिलसिले जंहिंसां असांजा मुर्शिद हज़ूर ख़्वाजा ख़्वाजगान ख़ुतबे दौरान पीर मिठा रहमतुल्लाह ताला अलैहि ताल्लुक़ रखनि था, उन जा पेशवा हज़रत अब्दुल ख़ालिक़ इश्तवानी अॼु खां कई सौ साल अॻु में पंहिंजे नक्शबंदी फ़क़ीरनि खे इन सिलसिले ज़हबीअ सां ताल्लुक़ रखण वारनि खे, इन 81 सिलसिले सां ताल्लुक़ रखण वारनि खे इरशाद था फरमाइनि, होश दर दम। हर साह में अव्हांखे होश हुजे। पोइ जेका ॻाल्हि अव्हांजे साम्हूं अचे थी उहा बि बाहोश ॿुधो। सहाबा खे हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अरसानी रहमतुल्लाह ताला अलैहि जन पंहिंजे मकतूबात में असहाबे सहम कोठियो आहे, यानी हमेशह सोच सम्झ अकल बेदार रखंदा आहिनि। ॾिसो जेके इरशादात हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाया उहे ज़ुबान बरज़ुबान थी विया हुआ। ये जज़्बात जे आलम में हुजनि हा, जेकॾहिं उहे जोश फ़ुरोश जे आलम में हुजनि हा, ये हदीस मुबारक खे अहिड़े नमूने यादि करण जो लफ़्ज़ ब लफ़्ज़ असांखे ताईं पहुचण, वरी उन्हनि जूं किताबनि में मुनज़बित थियण, इहो साहबा जो वॾी करामत आहे। जेकी सिलसिला नक्शबंदीअ सां ताल्लुक़ रखूं था त असांखे जोश खां वधीक होश जी ज़रूरत आहे। तो सिलसिले जे बुनियादी तैलीमात मां इहा हिकु अहम तैलीम जेकी अव्हांजे साम्हूं अर्ज़ कयो सूरत मख़तूमा साहिबा जन जी ये तरबियत ऐं तैलीम, उन्हनि जो फैज़, उन्हनि जी बरकत, उन्हनि जो तवज्जो जेका सनन जे साहबज़ादे में नज़र अचे थी, या सोच ऐं सम्झ सां ई अहिड़ी तरबियत ऐं तैलीम थी सघे। न त हिकिड़ो लतीफ़ो आहे, चवंदा आहिनि सरदार सोणासी रहमतुल्लाह अलैहि जन अक्सर बयानु फरमाईंदा हुआ, मिज़ाज मुबारक हूंदी जो को लतीफ़ो बयानु कंदा त पोइ ख़ूब मुस्कुराईंदा। पाण लतीफ़ो बयानु कंदा तकरीर में और ख़ूब मुस्कुराईंदा। उन्हनि जो मुस्कुराइण जो हिकु पंहिंजो अंदाज़ इंतिहाई वणंदड़ आजिज़ जे लाइ फरमाईंदा त हिकिड़ो
शख्स हुयो उहो काज़ी वटि वियो। काज़ीअ खे दार ॾेई त मुंहिंजो पुटु मूंसां विढ़े थो, गार गंद करे थो। काज़ी हुनजे पुट खे घुरायो, कटाड़े में बीहारीसि। काज़ी साहब खे पीउ जे मुतालिक़ घणी ॼाण हुई, पीउ जा हक़ हुनखे ॿुधाया त बाबा हीउ बि पीउ जो हक़ आहे। क़ुरान मजीद में अल्लाह ताला इरशाद फरमायो, हुज़ूर अलैहिस्सलाम इरशाद फरमायो, हीअ तइलीम अल्लाह ताला पंहिंजी बंदगी जो हुकुम सां गॾु वालिदैन जी इताअत जो हुकुम कयो आहे। घणियूं ॻाल्हियूं उनजे फर्ज़ंद खे ॿुधाईंदो रहे। उहो पुटु हुनजो काज़ी जे साम्हूं ॿुधंदो रहे। जॾहिं कुझु ज़्यादा ई गुफ़्तगू थी वई त हुन अर्ज़ु कयो कि उल्लास मुंहिंजी बि ॻाल्हि ॿुध। चई बाबा ॿुधा। चईसि एतिरा सारा हक़ पीउ जा पुट ते आहिनि, छा पुट जा बि पीउ ते हक़ आहिनि? चई बाबा हा बिल्कुलु आहे। बिल्कुलु काज़ीअ खे हुनखे थोरो धचको लॻो त यार हिन हिकु नई ॻाल्हि मुंहिंजे आॾो बयानु कई कि बिल्कुलु आहे। चईसि भला ॿ टे उहे बि ॿुधायो कि बाबा उहो ॼमे, हुनजो नालो सुठो रखे, हुनजो अक़ीक़ो करे, हुनखे तइलीम ॾिए, हुनखे तरबियत ॾिए। बसि घणी ॻाल्हि न कयो, बसि हाणे 4-5 ॿुधायो। पहिरीं ॻाल्हि कहिड़ी चयो? काज़ी चयो त बाबा पुटु ॼमे त नालो रखेसि, सुठो नालो रखेसि। चईसि बाबे खां पुछो त मूंखे कोठींदो सॾींदो छा आहे, कहिड़े नाले सां सॾींदो? ॻाल्हि कहिड़ी पई थिए? औलाद जी तइलीम ऐं तरबियत। अॻु में जेको फारसी कौल ॿुधायोसीं उहो चवे थो शायदि त मुंहिंजे बहार मां मुंहिंजे गुलिस्तान जो अंदाज़ो कयो त मुंहिंजो बगीचो कीअं आहे, मुंहिंजे बगीचे जे बहार खे ॾिसो। चईसि पहिरीं ॻाल्हि कहिड़ी कयो? चई ॼमे त हुनजो नालो सुठो रखे। चईसि बाबे खां पुछो मूंखे कहिड़े नाले सां सॾींदो आहे? काज़ी हुनजे पीउ खां पुछो त बाबा हिन पुट खे कहिड़े नाले सां सॾींदो आहे? उहो थोरो कंधो हेठि कयो। चईसि खोतो चवंदो आहे। चईसि पोइ खोतो थो चवे त पोइ लतो हणंदो बि छा कंदो? माना पहिरीं ॻाल्हि ई हुन पीउ जी नामुकमल हुई। तो अॼु जे दौर में असां पंहिंजी औलाद खे तइलीम ऐं तरबियत सां मुशनास करायूं। जीअं हज़रत मखदूमा मोहतरमा साहिबजादी साहिबा रहमतुल्लाह ताला अलैहा जन तॾहिं तन्हा अकेले सिर साईं हज़रत क़िबला गुलाम फरीद साहब रहमतुल्लाह ताला अलैह आज बचपन में उन्हनि जी ज़ियारत कई। साईं साहब असांजा वालिद गिरामी साईं चंद महीननि जा हुया जो उन्हनि जी वफ़ात थी वई। अकेले सिर मखदूमा साहिब पंहिंजे औलाद जी तरबियत कई, उन्हनि खे तइलीम ॾिनी, उन्हनि खे सेखारियो, रूहानियत सेखारी, इल्मु सेखारियो, अख़लाक सेखारियो, उथण वेहण सेखारियो। अॼु असां जेके हिते वेठा आहियूं मखदूमा साहिब सां मोहबत था कयूं, अॼु असां इज़त करे उथूं। असां बि पंहिंजे औलाद जी तइलीम ऐं तरबियत तरफ़ मखदूमा साहिब जन जी उन पैरवीअ में ओड़ो ई तवजो, ओड़ो ई फ़िक्र ऐं ओड़ो ई ज़ौक़ ऐं ओड़ो ई शौक़ इस्तेमालु कंदासीं। जीअं हमेशह अॼु असां गॾिजी पंहिंजे औलाद जी तइलीम जी ॻाल्हि कंदा आहियूं, पुटनि न्याणियुनि जी तइलीम जी ॻाल्हि कंदा आहियूं। कल्ह बि दोस्त बयानु करे रहिया हुआ त उहो पंहिंजे औलाद खे केतिरी उन्हनि तइलीम ॾिनी आहे, न्याणियुनि खे केतिरी तइलीम ॾिनी आहे। किन जा स्कूल में ॿार पढ़नि पिया, किन जा कॉलेज में पेता पहुता हुया। उन सां गॾु ॿुधाए रहिया साईं क़ुरान मजीद पढ़ी चुका आहिनि, उन्हनि खे असां नमाज़ सेखारी आहे, उन्हनि खे वज़ू जो तरीक़ो सेखारियो आहे, पर उन सां गॾु कॉलेज यूनिवर्सिटीज़ ताईं उन्हनि जा औलाद पहुची चुको। असां सभिनी जी मुश्तरक ज़िमेदारी आहे त जेके असां ॿियनि शयुनि ते पंहिंजो वक़्तु सर्फ़ था कयूं, पंहिंजे औलाद जी तइलीम तरबियत ते कुझु न कुझु बल्कि ईअं करे सम्झो त ज़्यादा टाइम उन्हनि ते सर्फ़ कयो। उन्हनि खे जाइदाद वठी ॾियो, उन्हनि खे ज़मीनूं वठी ॾियो। अॼु ज़मीनुनि जो मतिलबु आहे न कि ॾिसो मना कोन्हे का ज़मीन ख़रीद करण खां, ज़रूरु वठो, ज़राअत कयो, पोखरा कयो, पर एॾो असांजो माहौल थी चुको आहे जो हमेशह इंसान परेशानी में ऐं तकलीफ़ में रहे थो। पर उनजे मुक़ाबले अगरि सुठी तइलीम ॾियारी, सुठो हुनर ॾियारी, के लाइक़ फ़ाइक़ उनखे बनाए छॾे, हुन सुठो को रोज़गार करे वरितो, सुठो को कारोबार करे वरितो, त सम्झो त हुनखे ज़िंदगी भर जे लाइ आसानी मिली। कल्ह ई 2 नौजवान मिलिया कंडियारे जा, हिकिड़ो नौजवान मिलियो, उन ॿुधायो, उनखां मालूम कयोसीं मां छा कंदा आहियो? चईसि मुंहिंजो सिरामिक्स जो दुकानु।
पुछोसीं कीअं तोखे इन तरफ़ ख़्यालु आयो? उन चयोसीं हेतिरा साल अॻु में दरगाह शरीफ़ ते वेठा हुयासीं, गुफ़्तगू थी रही हुई, तो गुफ़्तगू में इहा ॻाल्हि चई वई त वीचार नौजवान कारोबार कर, कि असां ॿ ॿाहिरि वेठा हुयासीं, साॼे खां ॿेरे आयोसीं त ॿियो को नौजवान हुयो ई कोन, असां ॿ ॿाहिरि वेठा हुयासीं। हिकु नंढड़ी ॻाल्हि मां केतिरो फ़ाइदो थिए थो कि असां ॿिन्ही भाइरनि हिक ॿिए ॾे निहारियो, चयोसीं बाबा हिते त को ॿियो नौजवान आहे कोन, असां ॿ नौजवान आहियूं, बसि अॼु असां कारोबार शुरू था कयूं। ते घर वियासीं, बाबू या हुनजे चाचे या भाउ जो दुकान हुजे, बसि हिकिड़ो ख़ाली भांडो हुयो, उन भांडे जो गंद किचिरो कढी उनखे साफ़ करे उनमें उनखे बिज़नेस ॿुधायोसीं जी शुरूआत कई। वो असांजो बिज़नेस कामयाब थियो। वरी मां हिकिड़े ॿिए भाउ वरी ॿियो बिज़नेस शुरू कयो, ॿुधाए पियो असां ख़ुशहाल आहियूं, असांजो ट्रकूं भरिजी पंजाब खां ईंदियूं आहिनि सामान जूं जेको असां फ़रोख़्त था कयूं। तो दोस्तों पंहिंजे औलाद खे सुठो मुआश ॾियारण जे लाइ उन्हनि खे सुठी तइलीम ऐं सुठो हुनुरु सेखारियो। ऐं असांजे मुआशिरे में हिन जी तमामु घणी कमी आहे, जॾहिं पंहिंजे कम सां हूंदा त पोइ असांजे मुर्शिद छा फरमायो आहे, हथ कार ॾे दिलि यार वांदा न वियो। आज इसके अफ़सोस तो थिए त जेसिताईं असां वेठा आहियूं ॻाल्हियूं त सुठियूं पिया कयूं, पर इन जी ॻाल्हियुनि जे बजाए जेकॾहिं छा था सम्झो जेको हिन महिल ॻाल्हियूं था कयूं, इन जी बनस्बत सां को अमली कमु करे रहिया हुजूं त अञा वधीक सुहिणो हो। सो अव्हांखे गुज़ारिश कई थी, ॻाल्हियूं ॾाढियूं थी वियूं। उठ बाद कमर क्या डरता है, फिर देख खुदा क्या करता है। वो ॻाल्हियुनि सां न, चेल संदरो ॿधी चेल में लहो में राल में, ऐं शुरू कयो कमु, हथ कार ॾे दिलि यार ॾे। मुर्शिद मुरब्बीअ जो फैज़, उनजी बातिनी तवज्जो दिल के मुयसर थींदी रहे, नूरानियत मिलंदी रहे इंशाअल्लाह। अव्हांजे दीन में, दुनिया में, घर में, ॿार में बरकतूं थींदियूं। ऐं आजिज़ हिते फैज़ हासिल करण जे लाइ हाज़िर थियो। साईं जे इरशाद मुताबिक़ कुझु ॻाल्हियूं अर्ज़ कयूं, जेके हाज़रीन हिते आया आहिनि उन्हनि सभिनी जी महिरबानी, साईं बुला साहब साहब जी महिरबानी, दुआऊं आहे त खानवादो आबाद ऐं शाद रहे। अल्लाह ताला असांजो जो फैज़ जारी ऐं सारी रखे। अल्लाह ताला असांखे अदब ऐं एहतराम नसीब करे, असांजूं दिलियूं ज़िक्र में जारी ऐं सारी रहनि, ऐं असांजो निमाज़, रोज़ो, हज, ज़कात जेके फ़राइज़ आहिनि उन्हनि खे असांजो अमल रहे ऐं निस्बत तअल्लुक़ क़ाइमु रहे। ये उस मुबारक की दावत दोस्त तव्हांखे ॾेई रहिया हुया, उन मौक़े ते वरी असां गॾिबासूं, वरी मुलाक़ात थींदी, वरी गॾिजी वेही ज़िक्र कंदासूं, वरी नवां आयत ऐं नवां पैमान कंदासूं। वरी महिरबानी, जज़ाकुमुल्लाह।